सोबोदेरो भरसा ॻोठ सॻियूं गहणो भागतवासी वॼणा शिकारपुर मां अगवा 80 लख भुंग तलब वारसन खां घरभाती परेशान वारसन एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त अब्दुर्रहमान भागत ऐं ज़ुहैब चन्ना खे कोयटा खां कार में वापसी ईंदे शिकारपुर भरसा सुल्तान कोट थाणे जी हद मां धाड़ेलनि अगवा कयो आहे। सदन चवण आहे त धाड़ेल 80 लख रुपया भुंग तलब करे रहिया आहिनि। वारसन मूजिब ॿई मुंगवी कोयटा खां कार में वापस अची रहिया हुआ त सुल्तानकोट थाणे जी हद मां धाड़ेलनि जे टोले कार समेत अगवा करे वारसन खे मुखबिन जे नंबर तां फोन करे 80 लख रुपया भुंग तलब करे वरितो आहे। मुखबिन जे वारसन एहतजाजी मुज़ाहिरो कंदे डीआईजी लाड़काणो एसएसपी शिकारपुर खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी अगवा थियल गहणो भागतवासी नौजवाननि खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची